परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान दुनिया सां सुठा लाॻापा चाहे थो। दुनिया सां पाकिस्तान सुठनि लाॻापनि लाइ अहम फ़ैसिला ज़रूरी आहिनि। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कंहिं बि ग्लोबल चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयार रहणु घुर्जे। हुन चयो त परॾेही वज़ारत जा ऑफिसर मुल्की मफ़ादनि लाइ अहम किरदार अदा कनि था। हुन FATF ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ अहम किरदार अदा कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान दुनिया सां सुठा लाॻापा चाहे थो। सुठनि लाॻापनि लाइ अहम फ़ैसिला ज़रूरी आहिनि। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कंहिं बि ग्लोबल चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयार रहणु घुर्जे। हुन चयो त परॾेही वज़ारत जा ऑफिसर मुल्की मफ़ादनि लाइ अहम किरदार अदा कनि था। हुन FATF ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ अहम किरदार अदा कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कंहिं बि ग्लोबल चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयार रहणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणु आहे त परॾेही वज़ारत जा ऑफिसर मुल्की मफ़ादनि लाइ अहम किरदार अदा कनि था। हुन FATF ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ अहम किरदार अदा कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान दुनिया सां सुठा लाॻापा चाहे थो। सुठनि लाॻापनि लाइ अहम फ़ैसिला ज़रूरी आहिनि।